मोरो ख़बर शामिल कई थी। मोरो सिंध जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सॼे दुनिया वांगुरु मोरो में भी ॿ मोहरम हराम ते मोरो अल हुसैनी जे मरकज़ी इमाम बारगाह में मातमी मजलिसूं मुनक़द कई वयूं। मोरो जे मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी में शिया अक़ीदतमंदनि जे वॾे अंग शिरकत कई ऐं लाबैक या हुसैन जी सदा बुलंद कई, जॾहिं त मजलिस अज़ा खे मुल्तान जे अलामा प्रोफेसर हुसैन मुस्तफ़ा ज़ैम्बी शाम मसाइब बयान किया। मसाइबनि ते शिया अक़ीदतमंदनि जूं अखियूं ॻोढ़नि सां भरिजी वयूं। संदन दिलि में ॾुख ऐं ग़म हुसैन थियो। मोरो जे सैद नुआ ख़ाननि नुआ ख़्वानी कई, जंहिं ते अक़ीदतमंदनि सी नाज़ानी कई। अंजुमन अल हुसैनी मोरो जे सदर डॉक्टर सज्जाद हैदर शाह, जनरल सेक्रेटरी बाबा अली शाह, जॉइंट सेक्रेटरी काशिफ अली बुरड़ो, प्रेस सेक्रेटरी जावेद अली कांदड़ो, सैयद गुलण शाह, डॉक्टर गुलाम शबीर मेमन, शेर अली साटी ऐं मोहम्मद सालिह बुरड़ो ऐं ॿियनि निगरानी कई। अलमदार स्काउट मोरो ऐं मोरो बाय स्काउट ग्रुप मोरो पारां पिण सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया। आख़िर में सैयद रियाज़ शाह जे तरफ़ां कुल जहां जे लाइ नेक दुआऊं घुरियूं वयूं। उन बाद अक़ीदतमंदनि में नियाज़ इमाम हुसैन विरहायो वियो। मेरा